मसूफुरगढ़ी खां रिपोर्ट कर रहे हैं महबूब लगारी सामी सत्त पारा मसूफुरगढ़ी जे सरकारी स्कूलन में गरीब मुस्तक शागिर्दन ऐं शागिर्दाणियुनि में गरम कपड़ा ऐं बूट विराया विया। तफ़सील मुजिब सियारे जी मुंद ईंदे ई थधि में इज़ाफ़ो थी वियो। सामी सत्त पारा मसूफुरगढ़ी जे सरकारी स्कूलन में गरीब मिसकिन शागिर्दन ऐं शागिर्दाणियुनि खे सामी सत्त जे अॻवाननि इमदाद वीसर बदरुद्दीन अबरो अतहर मीराणी टंडोजा मीडिया सेंटर जे सदर गुलजार सरगाणी प्रेस क्लब मसूफुरगढ़ी जे सदर नूर मोहम्मद तुर्क सहाफ़ी अमजद अली वघियो ऐं ॿियनि गरम कपड़ा ऐं बूट विराया।